जी नाज़रीन, हिन वक़्तु अव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ खां आगाह कंदा हलूं त कश्मीर वाक़े जो मुख्य जवाबदार खैरुल्ला बुगटी गिरफ़्तार थी चुको आहे। बख्शापुर वेझो SSP अमजद शेख जी अॻुवाणी में जेकी अॼु जो ही कार्रवाई थी, उन में जवाबदार जेको हुयो रफ़ीक मलिक उन्हनि खे वठी विया, जंहिंखां पोइ खैरुल्ला बुगटी हिन वक़्तु गिरफ़्तार थी चुको आहे ऐं रफ़ीक मलिक जेको हुयो उहो खैरुल्ला बुगटी जी पंहिंजे ई साथी जे हथां हिन वक़्तु मारिजी चुको आहे। अव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ खां आगाह कंदा हलूं त खैरुल्ला बुगटी हथियारनि समेत गिरफ़्तार थी चुको आहे। कश्मीर वाक़े जो मुख्य जवाबदार खैरुल्ला बुगटी हिन वक़्तु पुलिस पारां उनखे पुलिस पारां दावा कई वई आहे त असीं खैरुल्ला बुगटी जेको मुख्य जवाबदार हुयो उनखे गिरफ़्तार करे वरितो आहे ऐं पुलिस जो इहो पिणु चवणु हो त खैरुल्ला बुगटी जी फायरिंग में संदसि पंहिंजो ई शागिर्द जेको रफ़ीक मलिक पहिरियां खां गिरफ़्तार थियल हो उहो बि मारिजी चुको आहे। हिन वक़्तु अहम तरीन ख़बर गर्दिश करण में पई अचे त खैरुल्ला बुगटी जेको मुख्य जवाबदार ऐं फ़रार हुयो उनखे पुलिस गिरफ़्तार करे चुकी आहे ऐं उनखां अलावा उनजो पंहिंजो ई साथी जेको काल्ह गिरफ़्तार थियो हुयो रफ़ीक मलिक उनखे पंहिंजे ई साथी खैरुल्ला बुगटी जेको गिरफ़्तार थियो आहे उन मारे छॾियो आहे। पुलिस मुक़ाबले में ॾे वठि जो सिलसिलो जारी रहियो ऐं हीउ वाक़ियो बख्शापुर जे वेझो पेश आयो। नाज़रीन, हिन वक़्तु अव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ खां आगाह कंदा हलूं त खैरुल्ला बुगटी जेको कश्मीर वाक़े जो मुख्य जवाबदार हो उहो हिन वक़्तु गिरफ़्तार थी चुको आहे ऐं जेको काल्ह गिरफ़्तार थियो हुयो रफ़ीक मलिक उहो पंहिंजे ई साथी जे हथां मारिजी चुको आहे। तमामु दोस्तनि खे लख लख वाधायूं हुजनि। आख़िर समाजी सियासी अॻुवाणनि जेके बि तहरीकूं हलायूं सोशल मीडिया वसीले एहतजाज कयो उन्हनि त हू उन्हनि जो अॼु ही कामयाबु आहे। सिकंदर मलिक असांखे ॾिसी रहिया आहिनि। सिकंदर भाउ, तमामु दोस्तनि जा बि लख थोरा। सिकंदर भाउ, अव्हांजा बि लख थोरा। खैरुल्ला बुगटी मलून खे इबरतनाक निशानो बणण बिल्कुलु असां सुबुह इंशाअल्लाह गुडू में असांजो एहतजाजी मुज़ाहिरो आहे। 3 नंबर गेट खां एहतजाज कंदासूं ऐं खैरुल्ला बुगटी जेको मलून ज़िंदा आहे उनखे सरेआम फांसी ॾियण जो मुतालबो कयो वेंदो। ही एहतजाज गुडू जे 3 नंबर गेट खां शुरू थींदो ऐं प्रेस क्लब जंहिंजो ख़ात्मो थींदो ऐं शौकत भयो जेको KTN न्यूज़ गुडू जो रिपोर्टर आहे उन्हनि जी अॻुवाणी में गुडू प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वेंदी। तमामु दोस्त जेके ज़िले कश्मीर सां तालुक़ था रखनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त हिन एहतजाज में वधि खां वधि शिरकत कनि। जेके बि दोस्त हिन वक़्तु असांखे ॾिसी रहिया आहिनि सभिनि जा थोरा महिरबानियूं।